छो सुल्तान तू आलम खान खां रिजी तो जा गाल रिजन जी न राणा इहो खून मां अकेले सिर पंहिंजे सिर ते कोन खणंदुसि तव्हांखे बि भाङे व्यवहार थियणो पवंदो सुल्तान को ॿिनि या चइनि जी ज़रूरत न आहे गौराम बि तव्हां सां हलंदो दोसू खे बि चवां थो उहो पाण बि ईंदो ऐं पाण सां कुझु ॿिया माण्हू बि वठी ईंदो जॾहिं बि आलम खान पंहिंजे माण्हुनि तरफ़ ॻोठ खां ॿाहिरि निकिरे पासो वठी इन्ही पासे वञी लेटायोसि आलम खान न हेॾे मरंदो त असां ते इल्ज़ाम बि न ईंदो इहो ज़रूरी न आहे त ॻोठ खां ॿाहिरि आलम खान हथ अचे त मारियूंसि जिथे बि हथ आयो टुप कंदासीं सुल्तान तोखे जीअं मुनासिब लॻे पर हाणे इन कम में देर न थियणु घुरिजे छो त मां दे अकबर खान खे पंहिंजे कदमनि में झुकियल ॾिसण थो चाहियां इहो मोतबर सम्झे छा थो पंहिंजो पाण खे जो मूंखे राणा खान खे पंहिंजे घर मां धिका ॾेई ॿाहिरि कढी ऐं सभ खां वॾो पंहिंजो दुश्मन त हू असांखे थो सम्झे असांखे जेके हुन जा पंहिंजा आहियूं ऐं आलम खान खे त हू पंहिंजो थो सम्झे असुल हमदर्द मिट जेको अकबर खान खे बदनामी वारो प्लान ठाहियो हुई उन्ही जो छा कजे सुल्तान हाणे ॿई कम तुंहिंजे साम्हूं पिया आहिनि जंहिंजो बि पहिरियां मौक़ो मिलई करे छॾ सुल्तान इहो कमु अॼु जो अॼु थियणु घुरिजे छो त मां हाणे इन कम में ढर ॾिसणु नथो चाहियां तूं छा थी सम्झी त इहे आलम वारा रिश्ते जे लाइ हा कंदा मूंखे त रुपए मां अठाना आसरो आहे भला ॿुध असी रातों खे टारे छो छॾियो मूंखे लॻे थो हू सोचींदी हूंदी त पहिरीं घर में रिश्तो थिए त सुठो आहे इन करे इहो चोरो वरिया बि हुते तो हवा में उॾर थो तूं छा थी सम्झी त इहो छोरो इन छोरीअ सां शादी कंदो इहो छोरो वरियाम पंहिंजे सुल्तान जी भेण जे पोयां आहे वरी मूं छा तूं ॿी ख़बर ॿुधी आहे इहो मलूक आहे न मलूक इन ई छोरीअ जी घुर कई थी कई हूंदई इन में को शक आहे छा त पोइ सुल्तान वारनि हिन लाश खे छॾे ॾिनो जेकॾहिं इहा छोरी बदनाम न थिए हा न त इहा जुरत मलूक बि कोन करे हा पर माई सियाणी पंहिंजो घर भरण लाइ इहो चक्कर हलायो हूंदो छो त ॿियो को सदोरी खे क़बूल ई कोन कंदो हाणे ॿिया के रिश्ता खुट आहिनि छा जो इन बदनाम सां शादी कंदा हाय क्या तो यार मुख्य खबर पया नहीं चोरी असा निकाह मां बस कर न शर्म न हया हाने 18 सालन जी छोकरी सा निकाह विचंदे आ सीमत खसिया तो के शर्म कोने तुजी शादी हाने कब्र सा थी थी कफन दफन जो बंदोबस्त कर भी यार त कया था ठीक कोई ढेरी बाबा कोई तू सुल्तान सा गालाए दिस तडी सू तो के छा थो चवे मां मुखे पंजी डाडी सुल्तान का पटाण जो को भी शौक कोने या गाल तू पाण करीस ठीक है बाबा मां गाल कंदस पर कोई तू मुझे भर झलो थी जा पर पहरिया सोचे वठा मां ते इने मलूक के न्याणी देण सही आहे मलूक अग में मरण में आहे भला अदी मरियम जो छा रायो आहे हां बाबा मासी मरियम भी चवे पई त बी का वाट नाहे रही ऐं सदोरी भी पेंजो रायो ॾेखारियो आ वो तो पंजे पावरन जे पातरन जे खौफ का खूह में उछलण जी कंदस न तडे भी इनकार कोन कंदी पर मां यानी वाणी असा न्याणी के बाह में छो छलियो बाह त न्याणी जे पुठिया हिन घर में बरेला उते घट में घट आजाद त हुंदी ऐं पंहिंजी मर्जी जी मालिक त हुंदी मां मलूक जा बन भागा छोरा बहन वे सुख सां रहण ॾींदस उहे मल्हार ऐं गुलू जिया डिंगा नाइन बाबा ऐं नई शक्की मिजाज आइन बस रुगो थोड़ा निभागा आइन ऐं उहो भी इन करे जो पी हुनन के कमाए खाराए थो
ऐं जॾहिं पीउ न हथ कढियनि त पोइ पाण ई वञी के रोज़ीअ सां लॻंदा। ऐं जॾहिं न सदोरी पढ़ण जी हुन घर में वई तॾहिं मलूक सभु कुझु हुनजी तिरीअ ते रखंदो। पोइ हुन जा छोरा ख़र्ची कढण लाइ सदोरी जी इज़त कंदा। बाबा जेका तव्हांजी मर्ज़ी, मां त तव्हांखे कोन थो रोकियां। बाक़ी मां इहो आहे सदोरी सां ज़ुल्म। मञा थो त न्याणीअ खां ग़लती थी आहे, पर इन ग़लतीअ जी एॾी वॾी सज़ा। बाबा ॿिए हंधि रिश्तो बि त नथो अचे न। पोइ ॾेई छॾी न वरियाम खे, जंहिंमें न्याणीअ जी ख़ुशी आहे। बाबा इहा ॻाल्हि सुल्तान जे अॻियां न कजां, बंदूक खणंदे देर न कंदई। असां मां अलाह हुनखे सम्झ ॾींदो। बाक़ी ॾिठे वाइठे न्याणीअ खे दोज़ख में था उछलायूं। मल्हार तोखे शर्म ना है? राणी न में शर्म जी केड़ी गाल आ? जेकरे संगत रखी त थू आए तुझे मुंह में। राणी वड्डो आयो राणी सा इश्क करण। जेकरे औरत न हुजिया बुधाया मां तोखे। वाह जो औरतुन जी इज्जत तो करी, वाट विंदे न्याणीअ जो अगु वठी अची बी थो रही। तोखा वधिक को बेशरम आहे। हण परते थी त ॼान तगारी मुहारी। ॾिसां थो त तू केतिरा ॾींहं मस्ती थी करी, हिक ने करी मूं तोखे बदनाम न कयो न। हलाने हल, वॾो आयो राणीअ खे बदनाम करण वारो। मुंह ॾिसिस, मुहार ॾिसिस, हलियो आहे राणीअ सां इश्क करण। हल बकरी धनारन जा धक। राणा जी शैतानगिरियुनि हरकतुनि जे करे समूरे ॻोठ जो माहौल बिगड़जी चुको आहे। आलम खान अमुन तबाह थी वियो आहे ऐं मूंखे बदनाम करण में हुन का कसर कान छॾी आहे। पोइ बि राणा खे सुकून कोन थो मिले। बाबा साईं, राणा खान तव्हांखे मारण जे चक्कर में आहे। अलाह न मारे आलम खान, बाक़ी हो राणा मूंखे छा मारींदो? बाबा साईं पोइ बि दुश्मन जो माण्हू थोरो ख्याल रखे, सिधो हमलो कॾहिं बि न कंदो, लिकी लिकी वार कंदो। इन करे बाबा साईं तव्हां हुनखे अहिड़ो मौक़ो ई न ॾियो। बाबला साईं, आलम खान सही तो चए। मां राणा खान सां वेझड़ाए रखंदो आहियां, जीअं हुनजे दिल जा हाल उते वठां। होड़ा राणा जी दिल में सवाइ नफ़रत जे ॿियो कुझु बि न आहे। हुनजी दिल जा ॿिया कहिड़ा ऐं त तूं ज़ाहिर कंदे? बस हर वक़्तु राणा मुंहिंजे लाइ खॾू ई खोटींदो रहंदो आहे। बाबा साईं, राणा खे पंहिंजी न्याणी। बस आलम खान बस। मां पंहिंजी न्याणी खे घोटो ॾेई मारे त सघां थो, पर हिन राणा जहिड़े कमीने शख़्स सां मिटी न कंदुसि। बाबा साईं, गैर न आहे, तव्हांजो सॻो भाउ आहे। इहो ई त रोअण आहे आलम खान, इहो ई त रोअण आहे। राणा मुंहिंजो सॻो भाउ आहे। जेकॾहिं न गैर हुजे हा त घणा ॾींहं अॻु घोटो ॾेई पूरो करे छॾियांसि हा, पर छा कयां, मजबूर आहियां आलम खान। भाउ थी पियो अथमि, अबे जो पुटु। ऐं न करे आलम खान, सिर्फ़ इन करे अञा ताईं हुनखे छॾींदो पियो अचां। पर बाबा साईं, राणा इहा ॻाल्हि कोन सम्झंदो। हा, अॻिते का ठोकर लिखाए सम्झी वञे त ॿी ॻाल्हि आहे। राणा मरंदे मरी वेंदो आलम खान, पर कॾहिं बि न सुधरंदो। इहा उम्मीद रखणु बेकार आहे। बाबा साईं, जॾहिं सभु कुझु ॼाणो था त पोइ राणा खां थोरो ख्यालु रखंदा कयो। बेकर त इंसान आहे, कॾहिं बि कुझु बि करे सघे थो। आलम खान, हिकु दफ़ो, फ़क़ति हिकु दफ़ो खुली वार करे मुंहिंजे साम्हूं अची, पोइ मां हुनखे ॿुधाईंदुसि त दुश्मनी कबी कीअं आई, निभाए बि कीअं आहे। सिर्फ़ हिकु दफ़ो, सिर्फ़ हिकु दफ़ो इहा रिढ वारी खल लाइ वगड़ जे रूप में मुंहिंजे साम्हूं त अचण ॾिस मुंहिंजे साम्हूं। पुफी, तूं इहो ज़ुल्म थी करे। मां दुआ खे चाहियां थो ऐं दुआ बि मूंखे चाहींदी आहे। बस एरेज दुआ।
छा तू हुनखे चाहींदी आई? अम्मा ओ मां अम्मा मां पुछां थी त तू हुनखे चाहींदी आई? हाँ मां। बस कर ते हिक लफ्ज़ कढ थी निरे ते नो रखी। अम्मा 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 बस की छोरी। अम्मा 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 बस कर। फिर होश कर। न चो मुखे पुफी, न आया मां तुंहिंजी पुफी। के हींअर जो हींअर हिन घर मां मुझे ऐं ॿीहर मुझे घर में पेर न रखजी। ठीक है पुफी, मां वञा थो। ॿीहर मां तव्हांजे दर ते कदम न रखंदुसि, पर हाणे तूं मुंहिंजे घर ई। हाँ, मुंहिंजे घर। अम्मा मां मिठल से प्यार थी कया। घुटो ॾेई इते जो उते पूरो कंदीसीं। इन जो पंहिंजी ज़ुबान ते इहो लफ़्ज़ आंदो अथई, इते जो इते पूरो कंदीसीं। मूमल जो अंजाम ॾिसी पोइ बि नाही सुधरी। तव्हांखे माउ पीउ जी इज़त खां वधीक पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे। माउ पीउ केॾा बदनाम थियनि, तव्हां पंहिंजूं मन मस्तियूं कंदा। पंहिंजे पीउ खे जीअण जे क़ाबिल छॾियो आहे। छा इज़त हुई हिन घर जी? पूरी बिरादरी झुकी सलाम कंदी हुई। कंहिंखे जुरत न हूंदी हिन दर ते ॻाल्हाइण जी। हाणे हिन दर ते हर माण्हू अची असांजे मथां आङुरियूं खणी हलियो थो वञे। असीं कंहिंजे साम्हूं कंध खणी ॻाल्हाइण जहिड़ा बि न रहिया आहियूं। ऐं तव्हांजे बाबा जानी खे मुंहुं लिकाइण लाइ जॻह बि नथी मिले। ऐं ही छोरियूं इश्क कंदियूं ऐं पंहिंजी पसंद ते शादियूं कंदियूं। ऐं हाणे जे ॿीहर तव्हां ॿिन्हिनि मां कंहिं बि ग़लती कई न, मुंहिंजो ई तव्हां पंहिंजे बाबा जानी जो मोल मुंह ॾिसंदव। रूहनि जे रिश्तनि खे दिल था ज़रे ज़रे ईज़ा। नानी सियाणी, हाणे सही ॿुधाए त मोबाइल ॾेई आई आहीं या मूंसां भई ख़बरूं थी करीं? मिठे नूर जो कसम अब्बा, मोबाइल ॾेई आई हां से। भली तू हरियाम मता सांझी सां छोरी खे फोन करी। जी छोरी पकड़जी पई न त उन जे लाइ को मसलो कोन थींदो, मुंहिंजे लाइ बि ॾचो थी वेंदो। तो लाइ ॾचो कोन थींदो, अजायो तुंहिंजो साह वञे। जेकॾहिं छोरी खे ॿ चंपा ॾिननि न त छोरी सची करे बीह रहंदी त नानी सियाणी मूंखे मोबाइल आणे ॾिनी त पोइ छा सुल्तान वारा मूंखे छॾे ॾींदा? असली ज़ालिम अथई ज़ालिम। मुंहिंजे ई घर में खॾ खोट मूंखे पूरे वेंदा जेरो ई। इन करे थी चवां त लोक सुते खां पोइ छोरीअ सां फोन ते ॻाल्हाइजे, मतां तकड़ करे करी सभिनी जे लाइ मसलो। वरियाम तुंहिंजे करे जेकॾहिं मूंखे कुझु थियो न त ॿुधाई थी मां भाई नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। समझी वियुसि नानी सियाणी, समझी वियुसि। अजायो ये तू बीबीसी वारियूं ख़बरूं कान छॾे ॾे। हलाणे पंहिंजे घर मूंखे कमु करण ॾे। ॾिस त सही, कमु बि पंहिंजो त रखियूं बि असांखे था ॾेखारनि। सुल्तान पुत्र छा सलाह आहे? ॾियूं मलूक खे इजाज़त त निकाह करे सदोरीअ खे वठी वञी। वाह मासी वाह, तोखे बि सॼे ॻोठ में ॿियो रिश्तो ई न मिलियो, वञी ॻोल्हे रिश्तो वठी आई आहियां। निभागो के जाइजो। अदा केर कंदो इन भाॼो कर सां शादी? या भला को अहिड़ो ई 80 साल जो पोड़ो पंहिंजी गिचीअ में विझंदो? तव्हां मथां मयार लही पवंदी। पोइ मलूक ॼाणे धीअ सदोरी ॼाणे, इहो हुनजो नसीब आहे। छा था सम्झो? मलूक वटि वेंदी वरी वरियाम सां आ करे त पोइ तव्हां बंदूक आणी छॾिजोसि, मां तव्हांखे कोन रोकींदसि। ठीकु आहे मासी, पर हिकिड़ो मुंहिंजो शर्त आहे, घणो हिते गोड़ न करे, निकाह विझी 3 कपड़नि मां हितां वठी वञे बस। जेकॾहिं सदोरीअ खे 2-3 ॾींहं वनवाह में विहारियोसीं त कहिड़ी क़यामत अची वेंदी। भाॼाई ईअं न थिए जो मलूक वते हिन घर में सेरा चवराईंदो। सेरा खणी न चवराए, छा या ॻोठ वारनि खे ख़बर कान पवंदी? तव्हां मलूक खे इजाज़त ॾियो, पोइ मलूक ॼाणे हुनजो कमु ॼाणे। राजा मास्तर, मलूक जेकॾहिं वॾी जंज वठी असांजे घर पहुतो त असां ठहंदासीं। माण्हू छा चवंदा त वाह जो पंहिंजी भेण जे लाइ घोट ॻोल्हियो अथनि। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त तव्हां वञी पंहिंजी भेण लाइ सुठो रिश्तो ॻोल्हियो। पंहिंजी क़िस्मत खे पाण ख़राब कयो अथई। अहिड़ा ॾींहं न ॾिसणा पवंदा जो अहिड़ो कमु न करे आ। पोइ सुल्तान पुट छा थो चवी? ॾियूं मलूक खे इजाज़त त शादीअ जी तारीख़ ॿधी वञे। ठीकु आहे चाचा, पर मलूक खे सम्झाए छॾिजां हिते घणो गोड़ न करे,
असांखे वरी इहा फशरी वणे ई कान। घणो गोड़ कोन कंदो पर हिकिड़ो ॾींहुं तव्हांखे सब्र खां कमु वठणो पवंदो। जेकॾहिं हुन सेरा चवराया ऐं पंहिंजी ख़ुशीअ लाइ कुझु कयईं त तव्हांखे कुझु सब्र करणो पवंदो। ठीकु आहे, हिकिड़ो ॾींहुं ज़हर जो डुक असां बि भरे वठंदासीं, पर इन मुसीबत खे जेतिरो जल्द थी सघे इन घर मां कट। वरियामा मुंहिंजी मलूक सां शादी थी रही आहे। मलूक? कहिड़ो मलूक? छा तूं मलूक खे कोन तो सुञाणी? किथे दुकानदार मलूक जी ॻाल्हि बि करी छा? हा वरियामा। सतोरी सतोरी तूं चरी त नाहे थी मलूक सां शादी कंदी जेको पहिरियां ई कबर में तॾो विछाए वेठो आहे। वरियामा जेका न छोकिरी बदनाम थे उन जे लाइ अहिड़ा ई रिश्ता ईंदा। छा इन रिश्ते मां तुंहिंजा ॿाहिरि ख़ुशि आहिनि? उन्हनि त मुंहिंजे लाइ इहो रिश्तो ॻोल्हियो आहे। न सदोरी, इहा तोखे मां कॾहिं बि इजाज़त कोन ॾींदुसि। इन खां त बहितर आहे त पाण ॿीहर भॼी हलूं। मां पहिरीं ग़लतीअ ते पछतायां पई, वरी तूं अहिड़ो कदम खणण जे लाइ ॿीहर तो चईं। पोइ छा तूं ओड़े सां शादी कंदी? हा, मां बाक़ी ज़िंदगी उन घर में गुज़ारण चाहियां थी। सदोरी इहो सरासर तोसां ज़ुल्म आहे ऐं मां इन ज़ुल्म खे कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदुसि। वरियामा ॿियो तूं ऐं मां हाणे करे बि छा था सघूं? घणो कुझु करे सघां थो सदोरी, घणो कुझु करे सघां थो, जेकॾहिं तूं मुंहिंजो साथ ॾी। वध मां वध मां तुंहिंजो इहो ई साथ ॾेई सघां थी जेको ही मां ॾियां पई। छा मक़सद? तोसां फोन ते ॻाल्हायां पई, इन खां वधीक मां ॿियो कदम नथी खणी सघां। ऐं मां तोखे बि पंहिंजे प्यार जो कसम थी ॾियां त ॿीहर मूंखे मजबूर न कजांइ। सदोरी मां तुंहिंजे मथां को बि ज़ोर न रखंदुसि, बाक़ी मां पंहिंजी ज़िंदगी में शादी कोन कंदुसि। वरियामा तूं हिकु मर्द आहीं, तूं पंहिंजा फैसला करे सघीं थो, पर मां पंहिंजा फैसला पाण नथी करे सघां। हिते मुंहिंजी मर्ज़ी न हलंदी। ठीकु आहे, हाणे राति काफ़ी थी चुकी आहे, सुबुह सां वरी सूरत हलींदासीं। ठीकु आहे सदोरी, पंहिंजो ख्यालु रखजां, अलाह से भलाई कंदो। अरे छोरा हाणे निकिरो निकिरो, खणी तबाही कई अथव। बाबा वञूं था थोड़ी शइ खाइण ॾे न। अरे खीसा भरे छॾिया अथव, अञा बि खणंदव। निकिरो निकिरो हितां। नानी सियाणी चूपड़ी खणी दे, चूसीनी है कयूं कम गुल्लू। ओ छोरा या चूपड़ी पाजे न खखड़ी पी के चुप रहियो त को मास करे थुलो थे, छो त इनजी जल्दी शादी थियण वारी तव। छा बा तू शादी क्यों करी? अरे दुआ कयो छोरा, दुआ कयो। तव्हांजी माउ अची वई न त तव्हांखे मानी टाइम ते मिलंदी। ई छोरा छा तोखे दुआ कने, तुंहिंजो कमु पको लॻो पियो आहे, तूं तुंहिंजे हलण जी देर आहे। हल त अॼु राति हली तारीख़ पकी करे चऊं। ओ पापा घोट थी वियो ओ जमालो लो बाबो घोट तो थे जमालो बाबू घोट। अरे बस हाणे बस छोरा, पंहिंजा ये नाच ऐं गाना बचाए रखो। जंहिं ॾींहुं मां पंहिंजी कुंवार खे वठण हलंदुसि न, पोइ इहे जोहर ॾेखारिजो। बाबा इन ख़ुशीअ में ॿ केक वधीक खणा। अरे निकिरो छोरा निकिरो, सॼो दॿो खाई चट करे छॾियो अथव। अञा केक जमालो। मलूक मूंखे इहो ॿुधा त मूंखे मिठाई घणी ॾींदे? तुंहिंजो अॻियो समूरो कर्ज़ माफ़। उहो कर्ज़ त मां तोखां माफ़ करायां ई करायां, उन खां अलावा छा ॾींदे? इन खां अलावा 2-3 किलो अटो ॾेई छॾींदोसांइ, ॿियो छा खपई? अरे मूं आखागा तूं पहिरीं पाण खे आईने में त ॾिस, आहियूं न छोकिरीअ जे क़ाबिल। छोरी बि त बदनाम थियल आहे न। ओ खॾ में हणी से कहिड़ो लाचार आहे तोखे जो न न्याणी जी ज़िंदगी तो ख़राब करी। मां हींअर ई वञी थी कमु उठायां, तोखे त ख़बर आहे न मां नानी सियाणी विझंदी आहियां रधे पके में पाणी। हल हाणे तूं मिठी ॾेखार मूंखे घोट। ओ माई छो पई मुंहिंजे उमेदुनि ते पाणी हारी? राति शादी जी तारीख़ वठी अचो,
पोइ जेको तूं चवंदी तोखे मिली वेंदो। जेकॾहिं ॿियो कुझु न ॾिनई न त पोइ बि तुंहिंजे दर तां भली बकरी खाईंदसि। मूंखे मंज़ूर आहे, रुगो तूं कमु पको करे अचो। थी वई मलारा तूं बेवकूफ़ी पियो करी। जेकॾहिं आलम ॾिसी वरितो न त झेड़ो थी पवंदो। अदा झेड़ो थे त भली थे, पर जेसी ताईं मां हिन छोरीअ खे बदनाम न कंदुसि ओसी ताईं मां हिन जो पीछो कोन छॾींदुसि। आख़िर छो राणी जे पोयां हथ धोई पियो आहीं? राणी मुंहिंजे बूथ ते थुकियो आहे, तूं छा थो सम्झी? हाणे हिनखे सुख सां रहण ॾींदुसि। हाणे ॿुधाए छोरी, यारी रखंदी आहियां? बिल्ला की जाए जा हलियो आहे राणी सां इश्क करण। चल बकरी वसदा अकुल दादा मूंखे छॾ बिल कर यार। मौत भराई वठी वञेसि न बिले खे। जेकॾहिं ॿीहर मुंहिंजो अॻु अतो अथई न अहिड़ो पुछड़ो कंदीसांस जो वरी कंहिंजे अॻियां मुंहुं खणी घुमण जहिड़ो न रहंदो। बार न थी। जेकॾहिं कंहिं छोकिरीअ मथां तूं हथ खयो त वॾी खून रेज़ी थींदी। हाणे अकुल खां कमु वठ। हल हल हल। समझे छा तूं पंहिंजे पाण खे? ॾिसी रहंदुसि छोरी, ॾिसी रहंदुसि तोखे। तूं मलार जे ज़िद खां वाक़ुफ़ न आहीं। जेसी ताईं तोखे बदनाम ऐं किनो नथो कयां हिन ॻोठ में ओसी ताईं मां सुख जो साह न खणंदुसि। बदनाम त तव्हां आहियो ऐं तव्हांजी छोरियूं, असां न। वॾो आयो राणीअ खे बदनाम करण वारो। अल्लाह बकरी धनारनि जा धक ॾिठी तूं अञा मूंखे झले पियो। ठीकु आहे बाबा साईं, सुल्तान खे घुराए ऐं हुनखे चयोसि त पंहिंजे भाउरनि खे सम्झाए। छो छा कयो आहे उन्हनि? बाबा साईं सुबुह जो बनी ते वञनि था ऐं वापसि अचनि था त को न को बहानो करे असांजी गिटी खां था गुज़रनि। आलम खान मां त उन्हनि खे सम्झाए छॾींदुसि, पर बाबा तूं बि इन नंढड़नि नंढड़नि ॻाल्हियुनि खे दरगुज़र करण जी पाण में सहप धार। बाबा साईं मां त दरगुज़र कयां पियो, पर आख़िर केसी ताईं? बाबा तोखे त ख़बर आहे त मलार ऐं गुरु पहिरें नंबर जा टरड़ा छोरा आहे। बाबा साईं जे हू टरड़ा आहिनि त घटि मुंहिंजो भाउ ऐं मुंहिंजो सोट मिलाए। सुभाणे ईअं न थिए त उहे पाण में अटकी पवनि ऐं वॾो मसइलो पैदा थी वञे। इन खां बहितर आहे त तव्हां सुल्तान खे घुराए ऐं हुनखे सम्झायोसि जीअं मसइलो अॻिते न वधे। ठीकु आहे आलम खान, मां सुल्तान खे सम्झाए छॾींदुसि। सुल्तान हिन वक़्तु राणा जी कच्छ में वेठल आहे, तंहिं करे राणा जी वधीक ॿुधंदो ऐं मुंहिंजी घटि। बाबा साईं हिकिड़ो दफ़ो सुल्तान खे घुराए तव्हां मयार लाहे छॾियो, पर जे पोइ बि नथा मुड़नि त पोइ सुल्तान जे भाइरनि खे मां सम्झाईंदुसि, मां पाण। राणा ओ राणा, को अहिड़ो चक्कर हला जिन अकबर खान ऐं बानो बेगम खे किथे मुंहुं लिकाइण जी जाइ न मिले। वसाई इहो तॾहिं थी सघे थो जॾहिं अकबर खान जी ॿिन्ही छोरियुनि मां वरी का हिकिड़ी भॼे। हिकु छोकिरी मुई आहे त ॿियूं छोकिरियूं सबक सिखी वयूं आहिनि। हाणे वो अहिड़ो कदम न खणंदियूं। ॿी कटिक सोच राणा उन्हनि खे बदनाम करण जी। अदी ॻाल्हि त ॿुध, तूं बि त हिननि कमनि में माहिर आहीं न, पोइ तूं छो नथी कढे अहिड़ी का वाट? अदा मां त हिन कमनि में माहिर आहियां, पर हिन बानो बेगम मुंहिंजो मथो ई फेराए छॾियो आहे। अंदर में कीन जा कुना भरिया पिया आहिनि, वस नथो पहुचे। असां सोचियो आहे वसाई, असां सोचियो आहे अदे अकबर जी पाड़ पटण में हाणे घणो वक़्तु कोन लॻंदो। अहिड़ो कमु करे ॾेखारींदो साईं वसाई, अहिड़ो कमु करे ॾेखारींदो साईं जो या बानू बेगम या तो अकबर खान खुदकुशी करे पंहिंजी जान छॾाईंदा। आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका।
लका आहे लहर लहर में लका। ये दुनिया